सदको रब जी रज़ा वारो अमल आहे। सदको इंसान जे मथां मुसीबतूं टारींदो आहे, आफ़तूं ऐं शामतूं टारींदो आहे। सदको माल ऐं बरकत, माल में इज़त में बरकतूं आणींदो आहे। तव्हांजे घर में दुख दर्द परेशानियूं हुजनि, सदको कयो, अल्लाह उहे आज़माइशूं हड़ई तव्हांजे सदके जे सदके टारे छॾींदो। को मरीज़ आहे, ला इलाज मर्ज़ में मुब्तला आहे, सदको करे, सदको मर्ज़नि जो इलाज आहे। सदको तव्हांजे दर्दनि जी दवा आहे। इन जे करे इहा हदीस साईं फरमाई त दाऊ मर्दाकुम बिसदक़ते, तव्हां पंहिंजे मरीज़नि जो इलाज सदके जे सां कंदा कयो। डॉक्टरनि खां इलाज करायो, पर फकियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर ते इलाज हो। सम्झो था, अल्लाह जो अमुर थींदो त फकियूं फ़र्क़ु कंदियूं, दवाऊं इलाज फ़ाइदो ॾींदियूं। लखें रुपयनि जो इलाज करायो पर मर्ज़ छॾींदो न आहे। इहो सदको अहिड़ी शइ आहे जेको नंढड़ी दवा में बि अहिड़ो असरु विझंदो आहे जेको ला इलाज मर्ज़ जे लाइ इलाज बणी छॾींदी आहे। महबूबन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त सदको मौत खां सिवा हर बीमारी जो इलाज आहे। मौत जो इलाज अल्लाह ताला हुकुम अमरे रब्बी आहे। मौत अची वञे उहो अल्लाह जो वक़्तु मुक़ररु आहे। बाक़ी मौत खां सिवा हर बीमारी जो इलाज अल्लाह ताला सदके में रखायो आहे। उन सां गॾोगॾु सदको गुनाहनि खे मेटींदो आहे, गुनाहनि जी माफ़ी जो सबबु बणिबो आहे। सदको बाने ऐं रब जे विच में तअल्लुक़ क़ाइमु कंदो आहे। जेको घणा सदका करे, ख़ैरात करे, अल्लाह जी राह में सदको ॾियण वारो बणिजे त अल्लाह ताला उन सां तअल्लुक़ ऐं वेझड़ाई क़ाइमु फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। मदीने वाले अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो वन तसद्दक़ू खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून, ऐं जे तव्हां सदको कयो त इहो तव्हांजे लाइ बहितर आहे जेकॾहिं तव्हां ॼाणो, तव्हांखे ख़बर पवे, तव्हांखे इल्मु अचे त सदको तव्हांजे लाइ तमामु भली शइ आहे। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह ताला ॿी जॻह ते कुरान मजीद में इरशाद फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुब्तिलू सदकातिकुम बिल मन्नि वल अज़ा। सदको ॾेई पोइ कंहिं ते जतायो न, कंहिं ते एहसान न कयो। सदको अल्लाह जे लाइ कबो आहे। जेको बि सदको कयो, कंहिंखे ॾेई पोइ वरी चओ त मूं तोते थोरो कयो, फलाणे वक़्त में मूं तुंहिंजी मदद कयो, सदको ॾिनो हुई, अल्लाह जी राह में ॾिनो हुई। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए ए ईमान वारो ला तुब्तिलू सदकातिकुम बिल मन्नि वल अज़ा, थोरा थफे ईज़ा रसानी करे पंहिंजा सदका ज़ाया न कयो, पंहिंजा सदका विञायो न। सदको अल्लाह जे लाइ कबो आहे। कंहिंखे जेके वणे उनखे ॾियो ऐं उन खां बाद में विसारे चयो त मूं हिनखे को सदको ॾिनो हुयो। बल्कि ईअं सदको ॾियो जो चओ त मुंहिंजा मौला आहे तुंहिंजे नाले ते आहे, तूं ॼाणी मां बानो ॼाणा, माण्हू भली फ़ाइदो वठनि, मूंखे तूं अल्लाह वटां अजुर हासिल कयो वञे। वल्लज़ीन फी अमवालिहिम हक़्क़ुम मअलूमुन लिस्साइल वल महरूम। हिकिड़ो माण्हू चयो थो कमायूं असां अल्लाह जी राह में छाजे लाइ ॾियो, सदको छो कढूं, कहिड़ी ज़रूरत पई आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए ईअं न आहे। वल्लज़ीन फी अमवालिहिम हक़्क़ुम मअलूम, उहे माण्हू जिन जे मालनि में हिस्सो मुक़ररु आहे। तव्हां जेको माल कमायो था रुगी तव्हांजे लाइ न आहे, इहा तव्हांजी कमाई आहे। लिस्साइल वल महरूम, घुरण वारे जो उन में हिस्सो आहे, जेको नथो घुरे तव्हां खां उनजो तव्हांजे माल में हिस्सो आहे। पंहिंजी कमाई मज़ा अल्लाह जो हिस्सो कढो, इहो तव्हांजे लाइ सदको आहे। हिकिड़ो माण्हू घुरे थो अचे, सुवाल थो करे अल्लाह जे नाले ते ॾे, उनखे त ॾियो। ॿियो नथो घुरे, न घुरियो तव्हां वटि आयो, तव्हांखे त ख़बर आहे तुंहिंजे पाड़े में केरु ग़रीब आहे, केरु मिसकीन आहे, केरु मोहताज आहे, तोखे ख़बर आहे। अल्लाह जो फरमाए लिस्साइल वल महरूम, साइल जे लाइ हिस्सो आहे ऐं उहो माण्हू जेको तव्हां खां घुरे नथो न उनखे बि ॾींदा कयो। इन जो अल्लाह वटां न तव्हांखे वधीक अजुर ऐं सवाब अता कयो वेंदो। मुंहिंजा दोस्तो, सदको करणु गोया कि अल्लाह खे कर्ज़ ॾियण जे मिसल आहे। अल्लाह खे कर्ज़ ॾियण जे मिसल आहे। क़ुरान थो फरमाए इन्नल मुसद्दिक़ीन वल मुसद्दिक़ात व अक़रदुल्लाह क़र्ज़न हसनन युदाफ़ु लहुम व लहुम अजरुन करीम। बेशक सदको ॾींदड़ मर्द या सदको ॾींदड़ औरतूं जन अल्लाह के कर्ज़ हसना जे तौर इहो जन के कर्ज़ ॾिनो आहे, जन सदको ॾिनो, को मर्द हुजे या औरत हुजे, इन्हनि गोया के अक़रदुल्लाह क़र्ज़न हसना, इन्हनि अल्लाह के कर्ज़ हसना ॾिनो आहे। नतीजो इहो निकिरंदो युदाफ़ु लहुम व लहुम अजरुन करीम, अल्लाह ताला उनजो ॿीणो करे उन्हनि खे अता फरमाईंदो ऐं उन्हनि खे इज़त वारो अजुर इनाम अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। जेको तव्हां अल्लाह जी राह में सदको ॾिनो न,
खुटंदो न आहे। अल्लाह जे हबीब फरमायो कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद करीम जी जान आहे, माफ़ करण सां इज़त घटिबी न आहे, सदके ॾियण सां माल घटिबो न आहे। कंहिंखे माफ़ कयो अल्लाह तव्हांजी इज़त वधाए छॾींदो, कंहिंखे सदको ॾियो। अमीर थियण जो गुण अथव, तरीक़ो त माण्हू जो अमीर कंहिंजो अल्लाह जी राह में सदको ॾियो, अल्लाह तव्हांखे अमीर करे छॾींदो। न सिर्फ दुनिया जो हिस्सो पर लहुम अजरुन करीम। अल्लाह तो फरमाए सदके ॾियण वारे जे लाइ इज़त वारो अजुर आहे। अल्लाह वटि वॾी इज़त लहंदो ऐं अजुर इनाम लहंदो। ऐं अल्लाह जो क़ुरान तो फरमाए व अम्मा साइल फला तनहर, तव्हां को स्वाली अचे को मंगतो अचे उनखे झिणकियो न, तव्हांखे नाहे ॾियणो त छॾे ॾियो, अमा माफ़ कर। अॼुकल्ह त ॿिन वारा ॿी चंबड़ी पवंदा आहिनि, वञण बाज़ार में चंबड़ी पवंदा, माण्हू बेज़ार थी वेंदो आहे। हाणे हिन मां कीअं जान छॾाइबो, माण्हू जी तबियत आहे, गुस्सो कावड़ अची वेंदी आहे, झिणकींदा आहिनि परे थी असां खां। अल्लाह जो क़ुरान में फरमाए ईअं न कयो। को साइल आहे भली घणी हक़दार न आहे पर सुवाल करे थो, हुनखे झिणकियो न, दड़को न ॾियो। नथा ॾियो त हुनखे दड़को ॾेई परे न कयो, सुवाली खे झिणकियो न, ॾियो त वाह, नथा ॾियो त छॾे ॾियो, ख़ामोश थींदो आहे, पंहिंजो रस्तो वठो, हुनखे पंहिंजे रस्ते ते हलण ॾियो। व अम्मा साइल फला तनहर, के साइल खे झिणकंदा न कयो, छो त कुल्लु मअरूफिन सदक़तुन, जेकॾहिं तव्हां उन सां चङे नमूने सां ॻाल्हायो न, इहो तव्हांजो चङो ॻाल्हाइण बि तव्हांजे लाइ सदको बणिजी वेंदो आहे। दड़को न ॾियो, उनखे चओ था दा माफ़ कर, मूं वटि आहिनि, उन्हनि खे मूं वटि पैसा न आहिनि, या मां गुस्सत नथो रखां, छॾे ॾे मूंखे। ईअं आराम सां मुतमइन थी उन सां ॻाल्हायो, मिठे लफ़्ज़नि मां ॻाल्हायो। मुंहिंजे दिल पर नबी फरमायो इहो तव्हांजो सुठो ॻाल्हाइण बि अल्लाह ताला सदके जो अजुर इनाम तव्हांजे लाइ लिखाए छॾींदो। सुभान अल्लाह। वल कलिमतु तय्यिबतु सदक़तुन, पाण में पाकीज़ा गुफ़्तगू कयो, सुठी ॻाल्हि कयो। पैसे जी ख़ैरात नथा करे सघो न, पाण में वेठा आहियो, फोश गुफ़्तगू खां, बदकारी वारे कलाम खां, बुरी ॻाल्हियुनि खां सुठियूं ॻाल्हियूं कयो, हिक ॿिए खे सुठी शइ सेखारियो। मदीने वारे फरमाया अल कलिमतु तय्यिबतु सदक़तुन, सुठी ॻाल्हि बि तव्हांजे लाइ सदके जो अजुर इनाम रखंदी आहे। सुभान अल्लाह। सही बुखारी शरीफ में हदीस आहे, मदीने वारे साईं फरमाया इज़ा अनफ़क़ रजुलु अला आलिही यहतसिबुहा फहुव लहू सदक़तुन। ज़रूरी न आहे त तव्हां ॿिए कंहिंखे वञी पैसो ॾियो, माल दौलत ॿियनि ते ख़र्च कयो। मदीने वारो तो फरमाए पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कयो। अनफ़क़ रजुलु अला अहलिही, जॾहिं को मर्द पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कंदो आहे, बच्चनि ते, पुटनि ते, भाइरनि ते, घर वारनि ते ख़र्च करे, यहतसिबुहा फहुव लहू सदक़तुन, त उन में नियत सवाब जी रखे, मां पंहिंजे बच्चनि ते थो ख़र्च कयां, औलाद ते थो ख़र्च कयां, घर ते थो ख़र्च कयां, सवाब जी नियत रखो। अल्लाह ताला उन जे बदिले में तव्हांखे सदके जो अजुर इनाम अता फरमाईंदो। ख़र्च घर ते थो करे, पंहिंजी ज़ाल ते थो करे, पुटनि ते थो करे, रमज़ान जो राशन घर में वठी आयो, पंहिंजी घरवारी यही त कपिड़ा वठी ॾिनई सवाब जी नियत सां, अल्लाह राज़ी थिए। मदीने वारे साईं जी सुन्नत समझी इहो ख़र्च कयई। मदीने वारे फरमायो फहुव लहू सदक़तुन, इहो तव्हांजे लाइ सदको ऐं ख़ैरात आहे। सुभान अल्लाह। साईं जन फरमायो व ख़ैरु सदक़ति अन ज़हरिन ग़िना, भलो सदको उहो आहे जेका बाद में बि माण्हू शाहूकार रहे। भलो सदको इहो तव्हां वटि एतिरो हुजे जो पंहिंजे माल मां एतिरो हिसो ॾियो जो पोयां वरी तव्हां वटि बि ख़र्च करण जे लाइ हुजे। तव्हां वटि बि ईअं न त सभु शइ लुटाइजे जो पोइ वरी तव्हां वरी ॿिए खां सुवाल कंदा त ईअं न कयो। एतिरो सदको जो ख़ैरात कयो जो तव्हां वरी बि शाहूकार रहो। ख़ैरु सदक़ति अन ज़हरि ग़िना, नबी साईं ने फरमाया भलो सदको इहो आहे जंहिंखां बाद में ॾियण खां पोइ बि माण्हू पाण शाहूकार रहे। पर जेकॾहिं अणहूंद में बि माण्हू कंहिंखे ख़ैरात ॾे, सदको कढे, त इन जो अजुर ऐं इनाम एॾो वॾो आहे जो अल्लाह तो फरमाए इन जी ज़िम्मेदारी मां अल्लाह पाण खणी छॾींदो आहे। हिकिड़ो त आहे ॿियो माण्हू पाण मोहताज आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि को माण्हू ईंदो हुयो त साईं जन वटि का शइ हूंदी त ॾेई छॾींदा हुया, जेकॾहिं न हूंदी हज़रत बिलाल खे फरमाईंदा वञ कंहिंखां कर्ज़ वठी साहिल आयो आहे हिनजे हवाले कर। साहिल खे कॾहिं महबूब पंहिंजे दर तां ख़ाली न मोटाईंदा हुया। हत्ता कि हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए 10 साल रसूलुल्लाह जी खिदमत में रहे। घणा साल? 10 साल। 10 सालनि में महबूबन करीमन जी ज़बान अक़दस मां मूं हिकिड़ो दफ़ो बि ला जो लफ़्ज़ न ॿुधो त न नथो ॾियां।
जदे बि जंहिं बि जा बि शइ घुरी मुंहिंजे दिलि भर नबी उनखे उहा शइ अता करे छॾी। या दोस्तो त सदके ॾियण वारा थियो माण्हू अहिड़ो सदको करे जेको सदका जारिया हुजे, जारी रहण वारो आहे। कोई इल्मी ॻाल्हि करे वियो, इल्मी किताब छपाए वियो, मस्जिद तामीर कराए वियो, स्कूल तामीर कराई, मदरसो तामीर कराई, या साईं मुंहिंजा अहिड़ो अमल कयईं जेको जारी रहण वारो आहे। उन मां माण्हू बाद में नफ़ो हासिल कंदा रहनि था। माण्हू पाण मरी वेंदो, उनजो अजुर सवाब उनखे अल्लाह क़ब्र में अता फरमाईंदो। ऐं जॾहिं सदको कयो त पंहिंजे हलाल कमाई मां सदको कंदा कयो। हराम कमाई मां सदको क़बूल न आहे। रिश्वत वठी ऐं पोइ ख़ैरात करे, व्याज वठी ऐं पोइ ख़ैरात करे, इहो अजुर कोन मिलंदो, इनजो सवाब कोन मिलंदो। ऐं सदको अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कयो वञे, माण्हू जे रज़ा जे लाइ न। माण्हू वाह वाह कनि, रमज़ान जो महीनो आहे, घणनि माण्हू चयो त असां वॾी ख़ैरात कई आहे, हीअं कयो, पोइ वेही टीवी ते ॿुधाईंदा आहिनि त असां वॾो अमल कयो आहे, भलो अमल कयो आहे। इनजो अजुर सवाब न मिलंदो। जेको बि ख़ैरात कयो, सदको कयो, मदीने वारे साईं फरमाया अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कयो त तव्हांजे रुपए रुपए जो अजुर इनाम अल्लाह तव्हांखे अता फरमाईंदो। अल्लाह ताला शाल असांखे ख़ैर ख़ैरात करण जी, सदकात ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजी रज़ा जो तालिब बनाए, दुनिया जी रियाकारी खां असांखे महफ़ूज़ फरमाए। अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन।